हाँ जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं सेवण जामशोरो इंडस हाईवे रोड ते, जिते सहाफ़ी सफ़दर हालेपोटो ते कुछ ॾींहं पहिरीं संदसि घर ते जेको कातिलानो हमलो कयो वियो, जंहिंमें संदसि खे टंग में गोली लॻण सबबि जेको आहे डॉक्टरनि तरफ़ां संदसि टंग कटी वई। अॼु संदसि वरसा तरफ़ां जेको आहे इंडस हाईवे ब्लॉक करे हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे। वधीक हिते मुज़ाहिरीन मौजूद आहिनि। संदन ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼोके एहतजाज जे हवाले सां संदन कहिड़ा वीचार आहिनि? असांजा मुतालबा त न आहिनि, पर घर ते हमिलो थियो ऐं उन खां अलावा मुंहिंजो भाउ जेको आहे सहाफ़ी सफ़दर हालेपोटो, उनजे मथां डंडा वसाया विया, गोलियूं वसाई वियूं मुंहिंजे भाउ साहिब जे मथां, ॿारनि जे मथां, ऐं घर ते हमिलो त करणु तव्हांखे पाण ख़बर आहे। ऐं उन खां अलावा असां 2-3 चकर रैलियूं बि कढियूं, मुज़ाहिरा कया, उनखे कुझु बि न थियो। FIR बि दाख़िल आहे त जवाबदार गिरफ़्तार न कया विया। उनजो चवण ते सियासी ज़ोर त हीअ हिनखे ॿाहिरि मुल्क भॼाए विया या कुझु बि आहे या अंदरि कुझु लिकाए विया, इहो सभु कुझु जेको आहे सियासी ज़ोर आहे। हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। इहो छा जे करे किथां इंसाफ़ आहे? अॼु असां मजबूर थी इंडस हाईवे ब्लॉक करे असां वेह रहिया आहियूं त असांजा जवाबदार जेका आहिनि गिरफ़्तार कया वञूं। दादा बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरें त हिन वाक़े जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था, ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त असां हमेशह मज़लूम जे साथ हली रहिया आहियूं। ऐं हीअ त माना खुली दहशतगर्दी जीअं चइजे त खुली दहशतगर्दी आहे। हिकिड़ो सहाफ़ी आहे या सोशल वर्कर आहे, उहो जेकॾहिं को हक़ सच जो आवाज़ु उथारे थो त उन जे रिएक्शन में इहो थो थिए त उन जे घर में घिड़ी माण्हू वठी उन्हनि जे बच्चनि खे ख़ुदि खे गोलियूं हणी उनखे अपाहज कयो। इहो त को तरीक़ेकार ई कोन्हे, इहो त को क़ानूनी कोन्हे। सो उन लाइ असां गवर्नमेंट सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त आया हीअ जेके मेन जवाबदार आहे इरफान भुट्टो ऐं उन सां गॾु जेके बि आहिनि जवाबदार, उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ त माना केरु हक़ सच जो आवाज़ ई न उथारे, सभु को माठ करे घर वेठो हुजे, त खुली दादागिरी थी जंहिंखे जीअं वणे तीअं करे। या इहा बि कहिड़ो रवश आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हूअ सां एॾो ज़ुल्म नाहक थिए ऐं उहो माण्हू इवन अपहाज ताईं वञी पहुचे त उन जा माइट माना पंहिंजे इंसाफ़ वठण लाइ रोडनि रस्तनि ते अचनि, एहतजाज कनि। हीअ कहिड़ो इंसाफ़ आहे? माना को माण्हू हक़ु सच चए त उनखे माना दहशतगर्दी तौरु माना उनखे माठ करायो वञे। सो असां गवर्नमेंट सिंध खां, चीफ जस्टिस सिंध खां, वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं सरदार सिकंदर राह पोटे खां त आया जेको मेन जवाबदार इरफान भुट्टो आहे उनखे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। ऐं उन खां पोइ ॿी मेन ॻाल्हि इहा आहे त हीअ वज़ीर आला सिंध जो तक आहे, हीअ MNA सरदार सिकंदर जो तक आहे, हीअ सभु उन जा वोटर आहिनि। हीअ जिन सां वाक़ियो थियो आहे इहे सभु या जेके एहतजाज ते वेठा आहिनि, इहे सभु PP जा वोटर आहिनि। आया उन्हनि सां जेकॾहिं तव्हां अहिड़ा मसाला कंदो या इवन हीअ त जेकॾहिं सुभाणे अॼु हिकिड़े सां थियो आहे, सुभाणे ॿिए सां थींदो, सुभाणे 3 सां थींदो, पोइ त सभु को चुप करे घर वञी वेहे। सो असां गवर्नमेंट सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त मेन जवाबदार जेको इरफान भुट्टो आहे उनखे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। साईं पुलिस जो किरदारु त मां चवंदुसि त माना खुलियो वाउखो आहे। जवाबदार जेके आहिनि से बि जेके से लोकल माण्हू आहिनि, ऐं जेके फ़िरियादी धुर आहिनि से बि लोकल माण्हू आहिनि, जेके हितां जा असांजा स्टेक होल्डर आहिनि से बि लोकल आहिनि। उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त आया जेको सो हीअ माना सियासी माना ज़ोर हूंदो, उनखे ज़रूरु कंहिं न कंहिं धुर जो सियासी ज़ोर हूंदो जंहिंजे करे उहो गिरफ़्तार नथो थिए। न त हाणे दुनिया में अहिड़ी एमरजेंसियूं थियूं थियनि, उहे फ़क़ति हिकु कॉल जे इंतज़ार में हूंदा आहिनि, उन्हनि हर मसाला घर वेठे हल था थियनि। हीअ त ज़ुल्म आहे। हिकिड़े माण्हू खे घर में गोलियूं हणी था वञूं, उहो अपाहज थी थो वञे, वरी उन्हनि जा मालिक रोडनि ते वेठा आहिनि त जवाबदार गिरफ़्तार करियो। हीअ त कमाल आहे। माना हे त माना जीअं अंधेर नगरी चइजे न, हीअ बिल्कुलु इहो ई तरीक़ेकार आहे। हाँ जी बिल्कुलु, जीअं तव्हां हिते मौजूदु धरणे में सफ़दर हालेपोटो जे वरसा जा वीचार ॿुधा, सियासी समाजी रहनुमान जा बि वीचार ॿुधा, संदन ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन इहो ई चवणु आहे त खुलेआम दहशतगर्दी आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो ही तक आहे। हितां जी पुलिस जेको आहे मुकमल नाकाम बढ़ियल आहे। त हितां जे मुज़ाहिरे में मौजूदु माण्हुनि जेको आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली राह पोटो खां इहो मुतालबो कयो आहे त सहाफ़ी सफ़दर हालेपोटो जे जवाबदारनि खे फौरी तौर ते जेको आहे गिरफ़्तार करे जेको आहे सेवण जे सियासी समाजी माण्हुनि मां जेको आहे बेचैनी ख़तमु कई वञे। जी असांजो मुतालबो आहे IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो सां त बेगुनाह सफ़दर हालेपोटे सां इंसाफ़ थिए। सफ़दर हालेपोटे कहिड़ो ॾोह कयो? सफ़दर हालेपोटो ग़रीबनि जो यार हो, सफ़दर हालेपोटो हिकु सहाफ़ी हो, तव्हां सभिनी सहाफ़ियुनि खे ख़बर आहे। ऐं हुन हक़ सच लिखियो, हुन जेको ग़रीबनि जो साथ ॾिनो, हुन ग़रीबनि खे जेका एहसास प्रोग्राम पैसा मिलनि पिया
उन्हनि मां 2,000 1500 रुपया कटौती पई थिए उन जे ख़िलाफ़ु उन लिखियो त उन जे ख़िलाफ़ु हिन असांखे इरफान भुट्टो उन सां गॾु जवाबदार ॿिया बि आहिनि हिकिड़ो अंसारी आहे ॿिया सहता बिरादरी जा जवाबदार आहिनि 5 यूनियन काउंसिल टलटीअ जा सहता आहिनि उन्हनि सभिनी मिली जुली करे हुनखे 3-4 चकर धमकियूं ॾिनियूं त तोखे असां मारींदासीं तोखे ॾिसी रहंदासीं। बहरहाल हुन चयो त मां सहाफ़ी आहियां मां सच लिखंदुसि रहंदुसि तव्हांखे जेको खपे थो भली कयो मां सच खां कोन मुड़ंदुसि। हुन सच ॻाल्हाइण जो हुनखे अज़ालो इहो मिलियो आहे जो हुन जे घर ते चढ़ाई 8-10 जवाबदार जिन खे लठियूं ऐं पिस्टल हथ में हुननि जे घर में गिड़िया आहिनि हुनखे सरियाम गोलियूं अथनि हुननि जे भेनरुनि ते तशदुद हुन जे पीउ माउ ते तशदुद ठीकु आहे हुनखे ॼाणी वाणी हुनखे गोलियूं अथनि सिधियूं जेको हुनजी अॼु टंग जेका आहे सो वढी चुकी आहे। 8 ॾींहं थी चुका आहिनि 8 ॾींहंनि जे अंदरि पुलिस चयो तव्हांजी FIR थिए थी FIR थी आहे हिन महिल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। जवाबदारनि खे अञा त सियासी सपोर्ट पई थिए पुलिस उन्हनि जे घरनि ते सेफ्टी जे लाइ बीठी आहे हू ग़रीब जेको आहे सो दाह कूको करे आख़िर मजबूर थी अॼु हुन इंडस हाईवे बंदि कयो आहे त आख़िर मूंसां इंसाफ़ छो नथो थिए। असां जेका बि शहरी या क़ौमी माण्हू सभु गॾु थियूं असां इहो ई चाहियूं था DIG हैदराबाद SSP 7 जामशोरो IG सिंध CM सिंध मुराद अली शाह MNA सरदार सिकंदर राव पुट साहिबु जेको हिन तक जो आहे हिन तक जो तालके चेयरमैन जेको आहे सियासी समाजी माण्हू सभु असांखे सुञाणनि था सफदर हाले पुट खे बि सुञाणनि था हुन सां नाइजाइज़ी थी आहे हुन सां इंसाफ़ थिए। असां जेको आहे सो पुरमन शहरी आहियूं असां चाहियूं था त असां सां इंसाफ़ थिए जेकॾहिं न त असां वरी जेकॾहिं एक्शन खयूं उन जो कुझु बि नुक़सानु थियो न इन जा ज़िम्मेवार हिन तक जा MNA MP ज़िम्मेवार जेका बि आहिनि उहे ई रहंदा जे न त असां चाहियूं था त पुरमन असां सां इंसाफ़ थिए जवाबदार गिरफ़्तार थियनि ऐं हुनजो अज़ालो थिए। हू हींअर माज़ूर लॻो घर वेठो आहे उन जे लाइ असांजो ख़ासि मुतालबो इहो ई आहे ॿियो को असांजो ख़ासि मुतालबो ॿियो कुझु कोन्हे को असां चाहियूं था त सफदर हाले पुट सां इंसाफ़ थिए।